हाणे आउं गुज़ारिश कंदुसि हिन प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र डॉक्टर कादिर सरकीअ खे त उहे अचनि। कुझु महिमान आहिनि, उन्हनि खे मान ॾियणो आहे, इहा असांजी रिवायत आहे। कुझु महिमान आहिनि, उन्हनि जी आजियां करणी आहे। कुझु महिमान आहिनि, उन्हनि खे मान ॾियणो आहे, इज़त ॾियणी आहे। डॉक्टर कादिर सरकी ईंदो ऐं उहो तव्हां सां मुखातिबु थींदो। अॼोके जेको प्रोग्राम आहे उहो न रुॻो सिंध सां तालुक़ु रखंदड़ माण्हू सिंध मां, दुबईअ मां, हिंद सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हिंद मां, पर असीं तव्हांखे ॿुधायूं त ॿियनि इलाइक़नि मां, सऊदी अरब, लंदन मां कुझु दोस्त असां वटि पहुता आहिनि। असीं उन्हनि सभिनी जी बि आजियां कयूं था पिया। ऐं अञा हिन प्रोग्राम जे अॻिए हिसे में तव्हां शेख हयात जे नवनि गीतनि ऐं वायुनि ग़ज़लनि सां गॾु सिंध जा मक़बूल गुलूकार ॿुधी सघंदव। शफ़ी फ़क़ीर मौजूदु आहे। तव्हां शफ़ी फ़क़ीर खे ॿुधणु चाहियो था? सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी। ज़ामिन अली मौजूदु आहे। जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया त सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर। समीना कंवल मौजूदु आहे। जबल मथे जुड़। अञा ॿिया आर्टिस्ट मौजूदु आहिनि। डॉक्टर कादिर सरकीअ खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि ऐं महिमाननि जी आजियां कनि। महिरबानी दोस्तो को बि प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण जे लाइ तमामु घणनि साथियुनि जी महिनत ऐं दोस्तनि जी हिमत अफ़ज़ाई ऐं सभ खां अहम स्पॉन्सर्स जी ज़रूरत पवे थी। सो असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि सभिनी साथियुनि, दोस्तनि, महिरबाननि जा जिन हे मेलो मचाइण में असांजो साथ ॾिनो, जंहिंमें सभ खां पहिरियों असां शुक्रगुज़ार आहियूं कल्चर डिपार्टमेंट जा, गवर्नमेंट ऑफ सिंध जी कल्चर डिपार्टमेंट मोहतरमा ससी पली जो साईं अज़ीज़ उकेली साहब, सेक्रेटरी कल्चर अज़ीज़ उकेली साहब, ऐं कल्चर डिपार्टमेंट मां ताज़ो ई ट्रांसफ़र थी वियल साईं रफ़ीक बुरड़ो साहब, उन बि असां साथ ॾिनो काफ़ी प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण में। साईं मांझी साहब, मोहम्मद अली मांझी साहब, साईं डिप्टी डायरेक्टर मंज़ूर शेख साहब ऐं एजाज़ शेख साहब, सभिनी दोस्तनि असां सां भरपूर साथ ॾिनो। असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। उनखां पोइ असां शुक्रगुज़ार आहियूं स्वीट होम रियल एस्टेट जा साईं अब्दुल सत्तार डेरो साहब जा, हिते फैमिली समेत मौजूदु बि आहे ऐं सदाईं असां सां तावन बि कंदो रहियो आहे। साईं असां शुक्रगुज़ार आहियूं। साईं डेरो साहब, मज़ो आयो प्रोग्राम में? साईं स्पॉन्सरशिप वधंदी ईंदड़ साल? मां कुझु इंडिविजुअल्स आहिनि मददगार असांजा, कुझु कंपनियुनि जा मालिक साथी आहिनि, मां सभिनीनि जा नाला थो वठां ऐं थोरी देरि में असां उन्हनि जो स्लाइड शो बि, उन्हनि जा लोगोज़ वग़ैरह ऐं उहे बि हलाईंदासीं। उहो टेक्निकल एक्सपर्ट मिस्टर सारंग ॿाहिरि वियल आहे। इफ़को सदाईं असांजो स्पॉन्सर रहियो आहे, असां शुक्रगुज़ार आहियूं इफ़को वारनि जा। इकोटेक असां शुक्रगुज़ार आहियूं साईं मूरजमल साहब जा। असां शुक्रगुज़ार आहियूं राजा भवन स्टेट लाइफ जो पंहिंजो ज़ोनल चीफ असांजे ख़ालिद महमूद शाहिद साहब हिते मौजूदु। हालांकि सिंधी नथो सम्झे, सिंधी नाहे ॻाल्हाईंदो, उनजे बावजूदु असांजो स्पॉन्सर बि थियो आहे ऐं असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं प्रोग्राम में भी मौजूद है। सर, हम आपको वेलकम कहते हैं, बड़ी मेहरबानी आपकी। हाँ, उन खां अलावा दीपास टेक्सटाइल, स्टेट लाइफ, अल मदीना सुपर मार्केट, अल शोला ट्रांसपोर्ट, ख़ासि तौर ते साईं पदम साहब जा ऐं साईं मंज़ूर बांभण, एयरटेल, ब्लू चिप रियल एस्टेट साईं सगीर मीरजत साहब ऐं साईं महेंद्र मेथवाणी साहब, इम्तियाज़ शेख, साईं हबीब शेख साहब असां तव्हांजी कंपनी जो लोगो बि ठाहे छॾियो आहे, उनजी डबल चार्ज थींदी वरी। ऐं शुक्रियो अदा करणु त न खपे, छो त काफ़िले जो असांजो साथी ऐं दोस्त आहे साईं इमदाद बलोच साहब। जेकॾहिं उनजी हमराही ऐं शाबाशी ऐं महिनत शामिल न हुजे त शायदि मां हिन प्रोग्राम में हथ बि न विझां। उनखां सवाइ मां शुक्रगुज़ार आहियां साईं डॉक्टर सलीम शेख साहब जो,
डॉक्टर इमदाद शेख साहब ऐं ख़ासि तौर ते हिन दफ़े डॉक्टर सलीम काज़ी साहब उन बि तमामु घणी महिनत कराई आहे असां सां, मां उन जो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं साईं इम्तियाज़ शेख साहब ऐं एयरलाइट साईं, मां मोहबत में साईं खे कामरेड सॾींदो आहियां, साईं कामरेड चेतन साहब, मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। उनखां बि सदाईं असांखे मोहबत मिली आहे जॾहिं बि विया आहियूं। त इहो तमामु वॾी ॻाल्हि आहे। असां कंहिं ॾे का वॾी उमेद, का लखनि जीअं मिलियन्स जी न खणी वेंदा आहियूं। असांजी उमेद हूंदी आहे कुर्ब ऐं साथ। असां कंहिंखां कॾहिं इहा कॾहिं बि डिमांड न कई आहे त साईं असांखे हेतिरा पैसा ॾियो, असांजी हेतिरी मदद कयो। असांखे कंहिं कंहिं दोस्तनि खां कुझु बि न मिलंदो आहे, पर मोहबत ऐं शाबाशी मिलंदी आहे, असांजे लाइ उहा बि खोड़ आहे। मां चेतन साहिब सां शिकायत कयमि त मां चयोसीं के माण्हू जेको आहे न अहिड़ो सूर था ॾेई छॾनि जो अरवाह ई खॼी थो वञे प्रोग्राम कराइण सां। चेतन चयो त साईं इहो त तव्हांखे सहणो पवंदो, इहो कमु ई अहिड़ो आहे जे इहो तव्हांखे करिणो आहे त पोइ इहो सहणो आहे। त वाक़ई असां हिकिड़ी ॻाल्हि सभिनी दोस्तनि जे ॾाढो क्लियर कयूं त असांजो कॾहिं बि हे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण में असांजो को बि कमर्शियल या कमाइण जो शौक़ु न हूंदो आहे। सदाईं असांजे साथियुनि आख़िर में खोट वोट भरे उहो पूरो कई आहे। असांजो हिकिड़ो ई मक़सदु आहे त पंहिंजे सिंधियुनि जो जेके सिंधी ॿोली सां मोहबत कनि था उन्हनि खे गॾायूं, उन्हनि जो मेड़ाको कयूं, घटि में घटि साल में हिकु दफ़ो ज़रूरु गॾायूं। त उन में तव्हां सभिनी दोस्तनि जो आईंदा बि असांखे शाबाशी बि खपे। शाबाशी जो त को मुल्ह ई कोन्हे। ऐं केरु माली ताउन करे सघे थो त उहो बि कंट्रीब्यूट करे सघो था प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ करण में। ऐं प्रोग्राम खे बहितर बनाइण जे लाइ का सलाह सजेशन हुजे त उहा बि असांजे लाइ माली फ़ाइदे खां वधीक बहितर कारगर साबित थींदी। त मुंहिंजे इन मुख़्तसर तमामु अहम मां रहियम साईं भगवान कलवाणी साहब ऐं गल्फ टेक्निकल प्रिंटिंग प्रेस, उन्हनि खे तमामु घणी शाबाश आहे। भगवान, मां फ़नकार दोस्तनि खे ॿुधायां त भगवान कलवाणी साहब हिन दफ़े सभिनी फ़नकारनि जे लाइ तोहफ़ो ॾिनो आहे मूंखे। ऐं जीअं ई प्रोग्राम पूरो थींदो मां सभिनी खे भगवान कलवाणी साहब जो तोहफ़ो ॾींदुसि। ऐं गल्फ टेक्निकल वारनि खे बि तमामु घणी शाबाश आहे जंहिं असां सां ताउन कयो। ऐं ही जेके तव्हां रंग बिरंगी ब्रोशर ॾिसो था उन्हनि बि असां सां ताउन कयो। हिकिड़ी ॿी प्रेस बि मुंहिंजो साईं नालो इमदाद साहब, प्रिंट वेल प्रेस वारनि जा बि तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। असां आख़िर में तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो कैलेंडर ॾींदासीं जेको उन्हनि असांखे छापे ॾिनो आहे ऐं असांखे ब्रोशर छापे ॾिना आहिनि। सो हाणे मां तव्हां सभिनी महिमाननि जी भलीकार जे लाइ मां इंतिहाई पंहिंजे मौजूद ऐं मोहतरम साईं इमदाद बलोच साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो ॿ लफ़्ज़ अची तव्हांजे दोस्तनि सां ऐं भाउरनि भेनरुनि सां मुखातिब थिए। साईं इमदाद बलोच साहब। तो चयो सिंधड़ी, मूं चयो जिंदड़ी, मूं परोली सली, मूं परोली सली। मोहतरम साईं ताज जोयो साहब, जनाब मोहम्मद अली माझी साहब, जनाब नाज सहतो साहब ऐं सिंधी साथियो, असीं महाराण कल्चरल ग्रुप जा साथी अवां सभिनी जा थोराइता आहियूं जो पंहिंजे अथाह मसरूफ़ियतुनि जे बावजूदि असांखे मान ॾेई हिन मेड़ाके में शरीक थिया आहियो। असां अव्हांखे दिलि जे गहरायुनि सां भलीकार चऊं था। अॼु मूंखे केतिरी ख़ुशी आहे ऐं इन ख़ुशीअ जी कथ बि न आहे। मूंखे इहो अंदाज़ो न हुयो त 2005 में डॉक्टर कादिर सरकी ऐं संदसि साथी जेको हिकु नंढो ॿूटो हणी रहिया हुआ उहो वधी वण थी वेंदो। हा, डॉक्टर कादिर सरकी ऐं संदसि साथियुनि 2005 में महराण कल्चरल ग्रुप जे बैनर हेठि नंढे पैमाने ते सिंधी सकाफ़त जे प्रोग्राम जी शुरूआति कई। मूंखे यादि आहे त खेनि कहिड़नि कड़नि ऐं कठनि मरहलनि खां गुज़रणो पियो। कुझु सॼणनि जी तनक़ीद ऐं तंज़ बि बर्दाश्त करणा पिया, मगर हिननि हिमत न हारी ऐं पंहिंजी धुन में लॻा रहिया। नतीजतन इहो ॿूटो वधी वण थी वियो आहे ऐं इन जो सबूत अॼु जो ई मेड़ाको आहे। जस आहे उन्हनि सॼणनि खे
जिन हिन रंग बिरंगी दुनिया में पंहिंजी धरती, पंहिंजे वतन जी मिटी, पंहिंजे फ़नकारनि ऐं पंहिंजे सकाफ़त खे न विसारियो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त हिते ॾूरांहें ॾेह में ही सरगर्मियूं जारी रखण लाइ साथियुनि पंहिंजे वक़्त ऐं तवानाई जो केतिरो वॾो बलिदान ॾिनो हूंदो। महरान कल्चरल ग्रुप घटि या वधि हर साल को न को सकाफ़ती मेड़ो तरतीब ॾींदो आहे, जिन खे सिंध जूं मारूफ़ हस्तियूं पंहिंजी शिरकत जो शर्फ़ बख़्शींदा रहिया आहिनि। उन्हनि में साईं अमर जलील, मोहतरम अली क़ाज़ी, मोहतरम डॉक्टर सुलेमान शेख, जनाब नसीर मेमण ऐं मोहतरमा ससी पलेजो शामिल आहिनि। इहा महरान कल्चरल ग्रुप जे साथियुनि जी सिंध ऐं सिंधी सकाफ़त सां अथाह उल्फत ऐं मुहबत जी निशानी आहे। इहो संदन कोशिशुनि जो नतीजो आहे जो अॼु असां हिन वक़्तु वतन खां दूर पंहिंजी धरतीअ जी महान हस्ती ऐं साईं ताज जोयो खे पाण सां गॾु ॾिसी रहिया आहियूं। सिंधी फ़नकार असां सां गॾु आहिनि ऐं संदन सुरीली आवाज़नि जो रस महसूसु कंदासीं ऐं सिंधी धरती जी मिटीअ जी ख़ुशबू महसूसु करे रहिया आहियूं। असीं सिंध जे महिमाननि सां गॾोगॾु पंहिंजे हिंद जे साथियुनि ऐं उतां खां कही आयल महिमाननि ऐं फ़नकारनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं जेके हिन मेड़ाका में असां सां गॾु आहिनि। असांजो हीउ अॼोको मेड़ाव सिंध जी अज़ीम हस्ती ऐं शाइर शेख अयाज़ जे नाले आहे। मां सम्झां थो त हिन अज़ीम शख़्सियत ते कुझु चवणु सिज खे आरसी ॾेखारण वांगुरु आहे। शेख अयाज़ सिंध जी सूंहं आहे, सुञाण आहे, सिंध जो सुर आहे, सुरहाण आहे, सिंध जो रूह आहे, रिहाण आहे, सिंध जो मोड़ आहे, हू मुहान आहे। अचो त सभु गॾिजी हिन हस्ती खे ख़िराज पेश करियूं। सदाईं गॾु, साथ सलामत। शेख अयाज़ जे यादि में महरान कल्चरल ग्रुप जे हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ माण्हू जेके सहकार कंदा रहिया आहिनि उन्हनि जे नालनि जी एतिरी घणी डिघी लिस्ट आहे जो उहे अञा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डॉक्टर कादिर सरकीअ खे तकलीफ़ ॾींदासीं त उहे अचनि ऐं उहे बाक़ी रहिजी वियल दोस्तनि जा बि थोरा मञीनि ऐं उनखां पोइ प्रोग्राम खे असीं अॻिते वधाईंदासीं। मां शुक्रगुज़ार आहियां स्टेज डिज़ाइनर बाय एंक, हे दोस्तनि महिनत करे असांखे ठाहे ॾिनी आहे, एंक ऐं उस्मान खोखर साहब जो। शौकत सरकी जो बि खीसो कतरियोसीं हिन दफ़े, उनजो नालो बि मां खणणु विसरी वियो। शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि जा। ऐं जेके बि महिमान असांजा हिते आयल आहिनि, साईं राम बख्शाणी साहब, साईं नारी सावलाणी साहब ऐं साईं भगवान शिवलाणी साहब जो त मां ख़ासि तौर ते शुक्रगुज़ार आहियां जो हिन फंक्शन में ॿ टे महिमान असांजा आहिनि, घुमाईंदो साईं थो अचे। सो ख़ासि तौर ते साईं जन जा बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं साईं बि हिन में हिसो वरितो आहे, साईं जन जी महिरबानी। मां हाणे जीअं त महान शाइर शेख अयाज़ जे हवाले सां हीउ प्रोग्राम आहे, मां वटि सिर्फ़ु 2 महिमान आहिनि जिन खे मां तकलीफ़ ॾींदुसि वारे वारे सां, त उहो जी शेख अयाज़ जे हवाले सां अची कुझु ॻाल्हाइनि। मां पहिरियों अर्ज़ु कंदुसि साईं कल्चर डिपार्टमेंट जे डायरेक्टर साईं मोहम्मद अली मांझी साहब खे त हू अचनि ऐं शेख अयाज़ ते मुख़्तसरन पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं मोहम्मद अली मांझी साहब। साईं ताज जोयो, डॉक्टर अब्दुल कादिर सरकी, साईं राम बख्शाणी, साईं इमदाद बलोच ऐं हिते जेके बि साईं वेठा आहिनि, जेके बि आलम आहिनि, जेके बि अदीब आहिनि, जेके बि सिंध वासी आहिनि, डॉक्टर अब्दुल कादिर सरकीअ जा सभई साथी ऐं हे सभु जेके तव्हां हिते जेका दुबई में ॼण त सिंध आहे उन तव्हां सभिनी खे सलाम। सच ही आहे त डॉक्टर अब्दुल कादिर सरकी संद साथी जिन तव्हां ऐं असां सभिनी खे गॾु कयो आहे, इहा हिकिड़ी तमामु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। हिते हेतिरो परे वेही
हेॾा वॾा प्रोग्राम कजनि था, हेॾा सुठा प्रोग्राम कजनि था, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ख़ितनि जा माण्हू गॾु थियनि था। तव्हां सभु गॾु थियो था, या हिंदुस्तान में जेके असांजा सिंधी भाउर रहनि था, या उहे हिते रहनि था, या मुख़्तलिफ़ मुल्कनि खां जेके बि सिंध में सिंधी माण्हू रहनि था, उहे गॾु थी के प्रोग्राम कनि था ऐं हेॾा सुठा प्रोग्राम कनि था। तव्हां सभिनी खे उन लाइ शाबाश हुजे। पहिरीं आउं ॿ लफ़्ज़ चवंदुसि त ही प्रोग्राम या अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके थियनि था, उन में असां जेको हिते आया आहियूं कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां, इहा सही ॻाल्हि आहे त उहे हिदायतूं या हिन प्रोग्राम में सहकार करणु, या अहिड़ा प्रोग्राम जेके ॿिया आहिनि उन में सहकार करणु, उहा सॼी हिदायत, उहा सॼी असांजी रहनुमाई हिन दौर में सकावत खाते जी वज़ीर मोहतरमा ससीप अली जो साहिबा जी आहे। ऐं उहा हर वक़्तु अहिड़े क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि उन लाइ न रुगो दिलचस्पी रखे थी, पर ख़ासि हिदायतूं बि ॾींदी रहंदी आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त हू अॼु हिन प्रोग्राम में अचणी हुई, पर छाकाणि त उते बरसातूं एसि ताईं जो कल्ह ऐं हाणे बि ठटे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सख़्तु बरसाति पए पई, त उन हवाले सां उन जे करे, उन सबब जे करे उहो हुते न पहुची सघिया। बहरहाल हुन जे तरफ़ां बि तव्हां सभिनी लाइ हुन नेक तमनाऊं चयूं आहिनि, सलाम चया आहिनि। शेख अयाज़ सिंधी ॿोलीअ जा जेके तमामु वॾा शाइर आहिनि, शेख अयाज़ उन में शामिलु आहे। शेख अयाज़ हिन दौर जो त वॾो शाइर आहे ई, पर मुस्तक़बिल जे अलाए केतिरनि नस्लनि जो तमामु वॾो शाइर आहे। हू मुस्तक़बिल जो शाइर बि आहे। शेख जेके सिंध में तमामु वॾा सिंधीअ जा शाइर घणो ॿुधा पढ़िया ऐं ॻाया वञनि था, शेख अयाज़ उन में शामिलु आहे। शेख अयाज़ ते अब्दुल कादिर सरकी ऐं उन जे दोस्तनि बहिराण ग्रुप ऐं उन सां सहकारी सभिनी इदारनि जेको ही प्रोग्राम कयो आहे, उन ते खेनि लख वाधायूं। पर शेख अयाज़ जे हवाले सां कल्चर डिपार्टमेंट बि थोरो घणो कमु कयो आहे। ऐं चाहींदुसि त उहो हिते ऐं तव्हां सां उहो उन जो हाल वंडियां। उहो इहो आहे त कल्चर डिपार्टमेंट हिन दौर में अॻु में फ़क़ति उहो लतीफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई या ॿिया जेके शाइर हुआ, जेके क्लासिकल शाइर, उन ते कमु थींदो हो, क़दीम आसारनि ते थींदो हो, सकावत खाते जे हवाले सां, सकावत जे हवाले सां थींदो रहियो। पर हिन दौर में शेख अयाज़ जे हवाले सां हिकिड़ी स्कीम ठही त शेख अयाज़ जा जेके बि किताब आहिनि उहे शाइरीअ जा आहिनि, नसर जा आहिनि, उन जा तर्जुमा आहिनि, उन सभिनी खे गॾे छापियो वञे। मूंखे ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त साईं ताज जोयो, साईं इब्राहिम जोयो जी सरबराही में जेका बि टीम हुई उन गॾिजी कमु कयो। सकावत खाते जो इहो तमामु वॾो कारनामो आहे त हिन दौर में शेख अयाज़ जी शाइरी ऐं नसर ऐं उन जो हिकु ॿ तर्जुमूं उहे 21 वालीअ में छपिजी पधिरा थी चुका आहिनि ऐं उहे ज़ख़ीम वालियम आहिनि, जिन मंझां ॿिनि बल्कि 3 जो असां ते तव्हांखे उन जी पधिराई बि कंदासीं, उन किताबनि जी महूरत बि कंदासीं। शेख अयाज़ हिन दौर जो एॾो वॾो शाइर आहे जे सचपच त सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब, सिंध जी ॿोली, सिंध जी नफ़्सियात, सिंधियूं जेके कैफ़ियतूं आहिनि उहे शेख अयाज़ जी शाइरीअ में मिलनि थियूं। तव्हां शेख अयाज़ जे हवाले सां, शेख अयाज़ जे हिन प्रोग्राम में जेके बि गॾु थिया आहियो, मुंहिंजो हीअ हिकिड़ी गुज़ारिश आहे त शेख अयाज़ खे पाण वरी बि अचो त सुठे नमूने सां पढ़ूं ऐं उनखे सम्झूं त शेख अयाज़ जो पैगाम, शेख अयाज़ जो फ़िक्र छा आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी।
महिरबानी साईं डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब। जीअं तव्हां ॿुधो त शेख अयाज़ जो सॼी उमिरि जेको कलमी पोरियो कयो उहो हाणे हिकिड़ी स्कीम जे नतीजे में 22 खां वधीक जिल्दनि में सिंध जे सकाफ़त खाते शाया करायो आहे। अॼु हिते असीं शेख अयाज़ जे 3 किताबनि जो जेको ख़ुदि उहे किताब मुख़्तलिफ़ किताबनि जा मजमूआ आहिनि जेके अॻु में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शाया थींदा रहिया आहिनि, उन्हनि जो महूरत कंदासीं। पर शेख अयाज़ जी शाइरीअ ते जॾहिं पथर उछलाया पिए विया तॾहिं जिन माण्हुनि शेख अयाज़ जे फ़िक्र ऐं फ़न ते ढाल बणिजी उनजो दिफ़ाउ पे कयो, उन्हनि में हिकिड़ो नालो तव्हां ऐं असांजे विच में मौजूदु आहे। इहो कीअं थो थी सघे त असीं सिंध जे उन खाहोड़ी इंसान खे विसारे सघूं जंहिं चयो ॾात जे ॾेह में राति थियणी ना, गीत संगीत जी मात थियणी ना। तव्हांजे आॾो मुख़्तसर तौरु ख़्यालनि जो इज़हार करणु ख़ासि तौर ते शेख अयाज़ जे हवाले सां अची रहिया आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जा सेक्रेटरी आहिनि हिन वक़्तु, सिंधी अदबी संगत सिंध जा मरकज़ी सेक्रेटरी जनरल कई भेरा रहिया आहिनि। उनखां सवाइ नालो ई काफ़ी आहे, तव्हांजे आॾो अचे थो पियो ताज जोयो साहब। सिंधी सभु सबा जड़ा जंहिं जंहिं जाइ हुजनि तोड़े दूर वञनि तन में महक मलीर जी। मेहरान रंग प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र मोहतरम भाग डॉक्टर कादिर सरकी, मोहतरम इमदाद बलोच, साईं राम बख्शाणी, मोहतरम नारी सामलाणी, असांजी भेण काजल चंदी रामाणी, असांजो भाउ चांद, नरेंद्र साधवानी ऐं ॿिया समूरा दोस्तो जीए सिंध, जीए लतीफ़, जीए सिंधी ॿोली। अॼु आऊं शेख अयाज़ जे हवाले सां जेको कुझु सोचे आयो हुउसि, जॾहिं असांजी भेण काजल हिन स्टेज ते आई ऐं हुन सिंधी कलाम ॻाया त मूंखे ईअं महसूसु थियो ऐं आउं सम्झां थो तव्हां समूरनि खे महसूसु थियो हूंदो त असांजे साम्हूं उमरकोट में क़ैद मारवी बीठी आहे। जीअं मारवी वतन खां दूर थी पंहिंजे मारुनि खे यादि कयो, असांजी भेण काजुल ईअं अॼु उहो किरदारु अदा कयो ऐं अवां ऐं असां समूरनि खे न रुगो रुआड़ियो पर झुमाए बि छॾियो। पंहिंजे ॿोलीअ में मियां, शेख अयाज़ चयो आहे त पंहिंजे ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। जेकी सिंधीअ में सो ॿी ॿोलीअ में किथे, जेकी सिंधीअ में सो ॿी ॿोलीअ में किथे, उर्दू हिंदीअ में तूं ॼण आहीं ओपरो। शेख अयाज़ शाह लतीफ़ 18वीं सदीअ में सिंधी ॿोलीअ खे दुनिया में अज़ीम मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो। जॾहिं फारसी हुक्मराननि जी ॿोली हुई उन वक़्तु शाह लतीफ़ बग़ावत कई ऐं पंहिंजी मादरी ॿोली सिंधीअ में शाइरी करे हुक्मराननि जे मुंहं ते चमाट हईं। अहिड़ी तरह 20वीं सदीअ में शेख अयाज़ भिटाईअ जो तसलसल बणिजी सिंधी ॿोलीअ में शाइरी कई ऐं जदीद सिंधी शाइरीअ में भिटाईअ जे तसलसल खे अॻिते वधाए सिंध जे क़ौमी समाजी तहज़ीबी शऊर खे अॻियां वठी आयो। शेख अयाज़ न रुगो असांजे माज़ीअ जो तर्जुमान आहे पर हू असांजे हाल जो तर्जुमान आहे ऐं असांजे मुस्तक़बिल जो नक़ीब आहे। हुन सिंध जे हज़ारे सालनि जे क़दीम फ़िक्र खे जेको फ़िक्र सिंध या सिंधूअ जी साञा जे रूप में हो उनखे पंहिंजे शाइरीअ में समाए असांजे आॾो पेश कयो ऐं अयाज़ लिखियो त
भिटाई खां वठी सन जे साईं ताईं जेको असांजी तहज़ीब ऐं असांजी तारीख़ आहे उहा हिकु नज़रिए जो रूप अख़्तियार करे चुकी आहे ऐं उहो नज़रियो आहे अमन आलम, तरक़ी बनी आदम ऐं दुनिया में अमन, इंसानियत ऐं मोहब्बत। उहो कहिड़ो पैगाम आहे? साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। असां सिंधी पंहिंजे वतन सिंध सां गॾु सॼी दुनिया जे आबादीअ, आज़ादीअ ऐं सलामतीअ जो ख़ैरु घुरण वारा आहियूं। शेख अयाज़ शाह लतीफ़ खां वठी पंहिंजे दौर ताईं सिंध खे जंहिं नमूने सां पेश कयो आहे उनखे शेख अयाज़ जे लफ़्ज़नि में असीं ईअं चई सघूं था, कुझु शाह ॾिनी, कुझु शेख ॾिनी, हिन सिंधड़ीअ खे सूरत लोको। त भिटाई ऐं शेख अयाज़ असांजी सुञाणप बणिजी आहिनि। ऐं जॾहिं शेख अयाज़ जो नालो थो वठां त शेख अयाज़ जदीद सिंध जो उहो वॾो शाइर आहे जंहिंखे आऊं दुनिया जे समूरनि शाइरनि में, जीअं अलामा काज़ीअ भिटाईअ खे इन हवाले सां, न त भिटाई सिंधी हो, पर इन हवाले सां त हुन सॼी दुनिया जे शाइरीअ जा मयार आॾो रखी भिटाईअ खे दुनिया जो वॾो शाइर चयो हो। आऊं जेकॾहिं अयाज़ खे दुनिया जो वॾो शाइर न बि चवां, पर इहो चवण में हक़ बिजानिब आहियां त शेख अयाज़ 20वीं सदीअ जो उहो शाइर हो जंहिंखे सॼी दुनिया जे शाइरनि खां वधीक मुतालियो ऐं ॼाण हुई। हुन जिते सिंध जे क्लासिकी शाइरनि शाह इनात रिज़वी, काज़ी कादन, लुत्फुल्ला कादरी, भिटाई, रोहल, सचल, बेदिल बेकस खे ॻायो या उन्हनि जे फ़िक्र खे पंहिंजे अंदर में समायो, उते सॼी दुनिया जी शाइरी, उहा नंढे खंड जी हुजे जंहिंमें बुल्ला शाह हुजे, गुरु नानक हुजे, बालाच हुजे, मस्त तवक्कली हुजे, रहमान बाबा हुजे, खुशहाल ख़ान खटक हुजे, टैगोर हुजे, कबीर हुजे, मीरा हुजे, चंदीदास हुजे, रविदास हुजे, या सॼी दुनिया जा शाइर रूमी, हाफ़िज़, सैदी, बोदलियर, शेक्सपियर, होमर, मिल्टन, नाज़िम हिकमत, पेब्लो नरोदा, लोरका, दुनिया जा जेके बि शाइर आहिनि उन्हनि समूरनि जो हिन न रुगो अंग्रेज़ी ज़ुबान में तर्जुमनि जे ज़रिए मुतालियो कयो, पर उन्हनि जे फ़न ऐं फ़िक्र खे सम्झियो। गॾोगॾु दुनिया जे समूरनि नज़रियादाननि, समूरनि फिलासफ़रनि जो हुन मुतालियो कयो। उहो स्पिनोज़ा हुजे, हेगल हुजे, मार्क्स हुजे, स्पिनोज़ा हुजे, शोपनहार हुजे, रिल्के हुजे, कांत हुजे, मौलाना उबैदुल्ला सिंधी हुजे, मौलाना आज़ाद हुजे, रामानंद हुजे, रामानंद हुजे, लेनन हुजे, माउज़ेतुंग हुजे, उन्हनि समूरनि जो हुन मुतालियो कयो ऐं उन्हनि समूरनि फ़लसफ़नि, उर्दू शाइरी, हिंदी शाइरी, पंजाबी शाइरी, फारसी, अरबी, जापानी, चीनी, अंग्रेज़ी, फ्रेंच, यूनानी ऐं हिंदुस्तान में राजस्थानी, पूरबी, ब्रिज भाषा, समूरनि ॿोलियुनि जे शाइरीअ जो तत्व ऐं गर हुन पंहिंजे शाइरीअ में समायो। हुन इस्लामी क़ुरान खे पढ़ियो, हुन महात्मा गौतम बुद्ध खे पढ़ियो, गीता, ऋग्वेद, तौरेत, इंजील, ज़बूर, ज़िंदावस्ता, दुनिया जा जेके बि फ़लसफ़ा नज़रिया आहिनि, कम्यूनिज़म आहे, सोशलिज़म आहे, सरियलिज़म आहे, वजूदियत आहे, उन्हनि समूरनि जो मुतालियो कयो ऐं असां जॾहिं असांजो शाइरीअ खे पढ़ूं था त उन में उन जा अक्स नज़र अचनि था। ऐं सिर्फ़ु चंद मिसाल संदसि शाइरीअ जा पेश कंदुसि। सभ खां पहिरीं त हू मुतासिर हो सिंध जे शाइरनि खां। सचल शामी भिट धणी, जंहिंमें भी आहे कुर्ब कणी, आऊं उन्हीअ जी पेर पणी,
छो त उहो ही धरती आ, छो त छपर मां छाट घणी छणी, हूअं त मुंह में आऊं घणी, हूअं त मुंह में आऊं घणी। मुंह में अना आहे, पर जॾहिं लतीफ़ सचल ऐं भिटाई थो अचे त उन्हनि जे पेरनि जी आऊं पणी थो बणिजी वञा। माई मार्ग प्रेम जो, माई गोरखनाथ, तुंहिंजो मुंहिंजो साथ आहे आद जगात जा। गोरखनाथ हिंदुस्तान जो फ़लसफ़ी हो। छातन में अत उकीर हुई जे दोहा काल कबीर चया, हिन राम रहीम ॿिए घट ते कंहिं नाम मथां कुर्बान कया। अहिड़े नमूने सां पाकिस्तान अंदरि पंजाब सरहद बलोचिस्तान जा जेके शाइर सूफ़ी शाइर आहिनि, उन जे हवाले सां चयईं, हू बाहू सुल्तान बि आहे, बुल्ले शाह बि हू, ॼण त भिटाईअ जे आईअ में आऊचो ओड़ाह बि हू, शाल फरीदा हुनखे सम्झी मेहर बि हू ऐं माह बि हू, आहे अमन प्याम उन्हीअ जो, सभ सां आहे ठाह बि हू। खुसरो अमीर खुसरो त उन लाइ चयईं त कह मुकरनी नाहियां उते ई आऊं, खुसरू ॾिनाऊं मूंखे पूरे खंड में। या मज़हबी किताबनि जो ज़िक्र आहे त चए थो, तौरेत पढ़ियो, इंजील पढ़ियो, क़ुरान पढ़ियोसीं हू, रूमी सादी हाफ़िज़ जो दीवान पढ़ियोसीं हू, आह इहो ई ॾुख न कॾहिं इंसान पढ़ियोसीं हू, आह इहो ई ॾुख न कॾहिं इंसान पढ़ियोसीं हू, कोन सुञाता दर्द संदसि दरमान पढ़ियोसीं हू। या ख़याम अरबी शाइरी आहे त चए थो, बरबत खण ऐं ख़याम जी रुबाई ॿुध, भला चंगेज़ ऐं हलाकूअ जे दौर में ॿियो कहिड़ी तरह थो गुज़ारे सघिजे। या मंसूर जो ज़िक्र करे थो त वुज़ू करे रत सां, जेको चए मंसूर, रुश्दी तोखां दूर, ॻाल्हि इहा ॻुझ जी। सुलेमान रुश्दीअ सां मुखातिब थी थो चए त वुज़ू करे रत सां, जेको चए मंसूर, रुश्दी तोखां दूर, ॻाल्हि इहा लहूअ जी। त अयाज़ मौलाना रूमीअ वांगुरु आम माण्हुनि जो शाइर हो, शाह वांगुरु आम माण्हुनि जो शाइर हो, सिंध धरतीअ जो शाइर हो, ऐं सिंध हुन लाइ सभ खां वधीक अज़ीम हुई। ऐं अॼु जीअरी जाॻंदी सिंध तव्हां हिन परदेस में ॾिसी रहिया हो, जिते हिंद बि आहे, सिंध बि आहे, दुबई बि आहे, सॼी सिंध जा सिंधी अॼु हिते नंढड़ी सिंध समाए वेठा हो, ऐं उन जो क्रेडिट असांजे दोस्तनि ॾे वञे थो। अयाज़ चए थो त ॼण ही मुंहिंजी शाइरी खथीअ में ओटी, खथी लोई जेका आहे उनखे ओटी जेका ॾिबी आहे, ॼण ही मुंहिंजी शाइरी खथीअ में ओटी, शाल अचे मोटी, सिक अव्हां में साथियो। त उन सिक जा ई मेड़ा मचायल आहिनि। उन करे हिन मेड़ मचाईंदड़ दोस्तनि खे आउं मुबारकबाद ॾियां थो, जिन सिंध जे हिन अज़ीम शाइर जे यादि में असांजे फ़नकारनि खे घुरायो आहे, असांजी भेण काजल खे घुरायो आहे, असांजे दोस्त नाज़ सहते खे घुरायो आहे। आउं नाज़ खे गुज़ारिश कंदुसि त हाणे महफ़िल खे अॻिते वठी वञे। वेठे वेठे नाज़ तमामु सुठो हिकिड़ो टेड़ू शेख अयाज़ जो ॿुधायो, मां तव्हां सां शेयर करणु घुरां थो, जेको आहे हल दराज़ा हल, हल दराज़ा हल, तो आ दराज़ा हल, ताज जे आॾो साईं ज़ेर ज़बर जो केर थो फ़र्क़ु करे। आ दराज़ा हल, तुंहिंजा कुल मुला मुंहिंजो हिकु सच, तुंहिंजा सारा मौलवी मुंहिंजो हिकु सचल। को कीअं न ड्रोड़े मक़तल ॾे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न ड्रोड़े मक़तल ॾे आ रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न मोटे ज़िंदा ॾे था ज़ुल्फ़ छिकनि ज़ंजीरनि जा। हू कूड़ा कायर कड़कनि था, लाश हवा में लड़कनि था, पर ॻाढ़ा झंडा फड़कनि था,
छा रंग ॾिठम रहगीरनि जा। तमामु थोरी हिकिड़ी रस्मी तक़रीब आहे असांजी, उन खां पोइ वरी 10 मिंटनि जी ब्रेक करे वरी म्यूज़िक में हलंदासीं। त मां शौकत सरकी खे गुज़ारिश कंदुसि त अजरक ऐं टोपियूं कैप्स जेके असां सिंधी कल्चर ऐं उनजो हिसो आहिनि त उहे हेठि खणी अचे। असां इमदाद बलोच साहिब खे ऐं कुझु महिमाननि जे लाइ कल्चर डिपार्टमेंट पंहिंजूं सुखड़ियूं आंदियूं आहिनि अजरक ऐं टोपी जूं, उहे बि महिमाननि खे पाराईंदा। त मां वारे वारे सां असां इमदाद बलोच साहिब खे तकलीफ़ ॾींदुसि ऐं मां कुझु दोस्तनि खे तकलीफ़ ॾींदुसि त जेके अंदरि वेठा हुजनि उहे अॻिते निकिरी अचनि त जीअं इमदाद साहिब खे सवलाई थिए उन्हनि खे अजरक ऐं टोपी पाराइण में। मां गुज़ारिश कंदुसि, असांजा सदाईं महिरबान रहिया आहिनि, हा साईं सदाईं महिरबान रहिया आहिनि माउंट रियाल होटल। साईं फहद साहिबु असां सां वाइदो कयो पर हिन महिल ताईं न पहुची सघियो आहे। मां गुज़ारिश कंदुसि साईं सरदार धारे जेके हुनजो मैनेजर वेठो आहे त उहो अची ऐं अजरक ऐं टोपी साईं इमदाद साहिबु हुनखे पाराईंदो। ऐं मां इहा साॻी तकलीफ़ साईं अब्दुल सत्तार डेरो साहिब खे बि अर्ज़ु कंदुसि त साईं इमदाद साहिब जो अची हथु वंडाए हुन सां गॾु बीहे ऐं असांजे महिमाननि खे अजरक ऐं टोपियूं पाराइण में असांजी मदद करे। साईं सत्तार डेरो साहिबु। मां असांजो तमामु हिकिड़ो मोहबती ऐं प्यारो दोस्त साईं सैफुल्ला खान साहिबु सऊदी अरब खां ख़ासि तौर ते हिन प्रोग्राम जे लाइ सीड़जी आयो आहे। साईं असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं, असां तव्हांजो मान सम्मान कंदासीं। अजरक ऐं टोपी साईं खे गुज़ारिश आहे। मां गुज़ारिश कंदुसि साईं हबीबुल्ला शेख साहिब खे, साईं राजा लोहाणो साहिब खे, साईं स्टेट लाइफ जे दोस्तनि ख़ालिद महमूद शाहिद साहिबु ऐं सैफुल्ला लोहार साहिबु, साईं राम बख्शाणी, साईं नारी सावलाणी ऐं साईं भगवान शिवलाणी साहिबु ऐं डॉक्टर सलीम शेख साहिबु, डॉक्टर सलीमुल्ला काज़ी साहिबु, महिरबानी करे अॻिते अचो त जीअं तव्हांखे साईं अब्दुल सत्तार डेरो ऐं इमदाद बलोच साहिबु पंहिंजे हथनि सां अजरक ऐं टोपी पाराए सघनि। जबार तो हाइट थी गयो। हाँ 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 वो पनो का दे शीट में हो पे थी पनो खणी आ हुनन पनन मां साईं मंजूर बांभण साहब खे तकलीफ़ ॾींदो। साईं अॻिते अचिजो त जीअं अजरक ऐं टोपी। साईं मुबीन कोरी साहब, डॉक्टर इमदाद शेख साहब, अच्छा साईं अब्दुल सत्तार डेरो साहब, साईं राम बख्शाणी, साईं इमदाद साहब, हेरो नारी सावलाणी साहब आया आहिनि। इन्हनि खे महिरबानी करे अजरक पाराईंजो। महिरबानी साईं भगवान साहब, महिरबानी। साईं नासिर असांजो हिकिड़ो ॿियो तमामु परे खां आयल आहे दोस्त साईं नासिर आराई साहिबु, उनखे गुज़ारिश आहे त अचनि ऐं साईं अब्दुल सत्तार डेरो खे गुज़ारिश आहे त साईं खे अजरक ऐं टोपी पाराइनि। साईं नासिर आराई साहिबु, साईं नसीर सॉरी नसर साहब,
मां असां जो सिंध जो असांजो दोस्त वेठो आहे साईं अमीर बंबरो साहिबु, उनखे तकलीफ़ ॾींदासीं त साईं अचो। ऐं साईं सगीर मीरजत, साईं चेतन, साईं कामरेड चेतन साहब, असांजी बॉम्बे खां आयल फनकार काजल जूं वीडियो ऐं ऑडियो CD ॿाहिरि मौजूदु आहिनि। कंहिं बि दोस्त खे ख़रीद करणी हुजनि त उनजो स्टॉल ॿाहिरि लॻल आहे, उहे सीडियूं ख़रीद करे सघनि था। उहे काजल वटि आहिनि, कंहिंखे बि खपनि त उतां उनखां वठी सघे थो। हा साईं उस्मान खोखर साहिब खे गुज़ारिश कंदुमि त साईं अची अजरक वठनि। साईं महिरबानी साईं अब्दुल सत्तार डेरो साहब ऐं साईं इमदाद बलोच साहब। हा साॻियूं सूखड़ियूं कुझु साथियुनि जे लाइ कल्चर डिपार्टमेंट वारनि दोस्तनि बि तकलीफ़ कई आहे, त मां साईं मांझी साहब खे गुज़ारिश कंदुसि त मांझी साहब अजरक जो तोहफ़ो ॾींदो साईं इमदाद बलोच साहब खे। साईं इमदाद बलोच साहब। हा साईं एजाज शेख साहब ऐं साईं मांझी साहब ऐं ईसा पलीजो साहब। साईं अब्दुल सत्तार डेरो साहब खे अजरक पाराईंदा साईं मांझी ऐं साईं शेख साहब ऐं पलीजो साहब। साईं राम बख्शाणी साहब जन खे कल्चर मिनिस्ट्री जे दोस्तनि जी आहे त असां बि ज़रूरु पाराईंदासीं। साईं राम बख्शाणी खे वरी ॿीहर तकलीफ़ ॾींदासीं। महिरबानी साईं। साईं मांझी साहब मूंखे अजरक पाराईंदो। रशीद मंगसी ऐं फहद जोड़े जो साहब अचनि, उन्हनि खे साईं दोस्त अजरक पाराईंदासीं। रशीद मंगसी ऐं फहद जोड़े। हिन खां पोइ असां शेख अयाज़ जे हिन ख़ासि इवेंट जे लाइ असां पंहिंजे ख़ासि महिरबाननि जे लाइ हिकिड़ी यादगार ट्रॉफी आहे जेका असां उन्हनि खे ॾींदासीं त जीअं हुननि जे ड्राइंग रूम में हुननि जे टेबल ते पई हुजे त जीअं सदाईं इहो इवेंट उन्हनि खे यादि हुजे। मां दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त उहे ट्रॉफियूं खणी अचनि। असांजो हिकिड़ो महिमान अचिणो हो नज़ीर लिगारी साहिबु, उहो नाहे आयो। उनजी ट्रॉफी असां साईं नाज़ सर खे ॾींदासीं त उहो उन्हनि खे ॾींदो। साईं चांद। हा साईं चांद साहब खे तकलीफ़ ॾींदासीं त अचे ऐं अजरक जो तोहफ़ो वसूल। अदा ट्रॉफियूं खणी अचो न।
सरदार धारेजे साहब खे गुज़ारिश कंदासीं त अची माउंट रियाल साईं फहद जुमाणी जी ट्रॉफी वठनि साईं इमदाद बलोच साहब खां। हाणे साईं अब्दुल सत्तार डेरो साहब जिन खे गुज़ारिश आहे त उहे जी यादगार ट्रॉफी वसूल कनि हूंदी साईं। असां वटि ट्रॉफियूं आहिनि पर उन्हनि मां कुझु साथी इतफ़ाक़न मौजूदु न आहिनि ऐं साईं ताज जो साहब खे गुज़ारिश आहे त पंहिंजे लाइ यादगार अची ट्रॉफी वठी असां खां। असांजे लाइ ट्रॉफी आहे साईं ज़हूर हुसैन सुजरा साहब जेको मौजूदु न आहे। साईं नाज़ सोतो साहब तव्हां तकलीफ़ कयो तव्हां ट्रॉफी वठो। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं बारबीक्यू डिलाइट होटल वारनि जा ऐं सैयद फयाद शाह साईं पाण मौजूदु न आहिनि। साईं वासु गल्फ टेक्निकल प्रेस मौजूदु न आहिनि ऐं यादगार ट्रॉफी आहे साईं ताज जोयो साहब जे लाइ वसूल थी साईं। जी वो अपने नहीं देना हाँ ना नाज पंहिंजी बि वठंदो न साईं। साईं